कोटडिजी जो किलो। कोटडिजी किलो सिंध पाकिस्तान में वाक़ एक तारीख़ी ऐं अहम किलो है जेको खैरपुर ज़िले में है। ही किलो न रुगो पंहिंजे शानदार अडावत जे करे मशहूर है, पर उन जे हेठां लिकियल क़दीम आसार भी उनके वधीक अहम बनाइन था, जेके सिंधु तहज़ीब जी इब्तिदाई दौर सां ताल्लुक़ रखन था। कोटडिजी जो इलाइक़ो सिंधु तहज़ीब जी इब्तिदाई मरहले तक़रीबन 3300-2800 काफ मीम जो एक अहम माग रहियो आहे। हितां जी खोटाई मां पुराणा आसार मिलिया आहिनि जेके हिन इलाइक़े खे कोटडिजी कल्चर जो नालो ॾियनि था। इहो चयो वञे थो त हितां जे माण्हुनि मिटी जी सिरनि जा घर ठाहिया ऐं हड़ापा तहज़ीब जी शुरूआती बुनियादनि में हिन कल्चर जो वॾो किरदारु रहियो। जेको किलो असां अॼु ॾिसूं था उहो 18 सदी ईस्वी में तामीर कयो वियो। ही किलो 1785 ईस्वी खां 1795 ईस्वी जे विच में तालपुर हुकुमरान मीर सोराब खान तालपुर तामीर करायो, जेको अपर सिंध जो बानी हो। किले जो मक़सदु दिफ़ाई हो, ख़ासि तौर ते ओभर खां हमले आवरनि खे रोकण लाइ उनखे हिकु स्ट्रेटजिक जाइ ते ठाहियो वियो। इहा हैरत जी ॻाल्हि आहे त हिन किले ते कॾहिं बि हमिलो न थियो। कोटडिजी किलो हिकु टकरी जी चोटी ते तामीर थियल आहे, जेका ज़मीन खां 110 फुट ऊची आहे। किले जूं दीवारूं बि 3 फुट ऊचियूं आहिनि। उन जे गोल शक्ल 1.8 किलोमीटर जे दायरे में पकड़ियल आहे। किले में 50 खां वधीक बुर्ज आहिनि जिन खे तोप खाने लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। उन जी डिज़ाइन अहिड़ी आहे जो दुश्मन खे आसानी सां किले ताईं पहुचणु मुमकिन न हो। किले में बारूद खाना, हथियार रखण जी जाइ, पाणी जो ज़ख़ीरो, क़ैद खानो, अदालती हाल ऐं फ़ौजियुनि लाइ जायूं शामिल हुयूं। किले जो मुख्य दरवाज़ो शाही दरवाज़ो सजे थो, जेको ओभर तरफ़ आहे ऐं तमामु मज़बूत अदावत सां ठहियल आहे त जीअं हमले खां महफ़ूज़ रहे। किलो मुकमल तौर ते पकियनि सिरनि सां ठाहियो वियो आहे, जेको उन वक़्त जी अदावती फ़न जो हिकु बहितरीन नमूनो आहे। कोटडिजी किलो सिंध जी तारीख़ ऐं सक़ाफ़त जो हिकु अहम हिसो आहे। इहो न रुगो तालपुर दौर जे फ़ौजी अदावत जो हिकु शानदार मिसाल आहे, पर उन जे हेठां लिकियल क़दीम आसार सिंधु तहज़ीब जी तारीख़ खे सम्झण में भी मदद कनि था। हुकूमत पाकिस्तान इन किले खे महफ़ूज़ विरसे वारी जाइ करार ॾिनो आहे ऐं इहो सियाहनि लाइ हिकु पुरकशिश माग आहे। जेकॾहिं असांजी ही वीडियो अव्हांखे पसंदि अचे, महिरबानी करे असांजे इन YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा त जीअं ईंदड़ वक़्त में अहिड़ा मालूमाती वीडियो अव्हां ताईं पहुची सघनि। महिरबानी।